की रानी तबीयत जो मूंखे बाबल मिली मुंहिंजो दिलि चए थो अलाह साईं मुंहिंजी हयाती वेंदी। हा अलाह थो ॼाणे, अलाह खां ना उमीद न आहियां, ख़ुशि आहियां, तबियत जो आऊं ख़ुशि आहियां। माशाअल्लाह। हा चाचा ही तव्हां केतिरो प्यारो आहे? जेतिरो ही मुंहिंजा बच्चा मूंखे प्यारा आहिनि एतिरो प्यारो आहे। ॾिसो ही पोटा पोटी बि चवंदा आहिनि त पंहिंजे साह सां लॻे, ही बि मूंखे पंहिंजे साह वांगुरु प्यारो आहे। ही सिंधु दरिया जा पुट आहिनि, सिंधु दरिया सां ज़िंदगी गुज़ारीनि था 24 कलाक 12 महीना हर पल। पोइ सिंधु दरिया सां जेको रहंदो आहे न, पोइ हुनजी दिलि हेॾी हेॾी अॼु अव्हांखे हिकु कमाल ॾेखारिणो आहे। तव्हां कॾहिं को उॾामंदड़ पखी सॾ ते वापसि वरंदे ॾिठो आहे? जे न त अॼु अव्हां ॾिसी सघंदव हिन ई वीडियो में। पर थोरो अॻिते हली कुझु ई मिंटनि जे फ़ासिले ते अव्हां इहो शानदार मंज़र ॾिसी सघंदव। अव्हां अजब इश्क की गज़ब कहानी ॾिठी अलाए न, पर अॼु ग़रीब इश्क जी कमाल कहानी ज़रूरु ॾिसंदव। हिकु पखी ऐं हिकु पीरसन जी उहा कहानी जंहिंमें वफ़ा बि आहे, क़ुर्बानी बि आहे। त कीअं हिकु पखी अहिड़ो प्यार जो हिकु थोरो लाहिण ख़ातिर पंहिंजो ख़ूबसूरत थधो मुल्क विसारे सिंध जी गर्मीअ में रहण लाइ तयारु थी वियो। त अचो त हुन कहाणीअ में थोरो झाती पायूं, जेका आहे बबन नाले हिन पीअण पखीअ ऐं अब्दुल मजीद जिस्कानी नाले हिकु पीरसन जी। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। दोस्तों, शाम जो पैर आहे, ॾाढो ख़ूबसूरत पैर आहे, थधड़ी हवा लॻे पई, सिंधु दरिया जो किनारो आहे, मला ॿेड़ी का वक़्तु वधनि पिया। साम्हूं कोटली वारी पुल तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, ही निम जा नंढड़ा वण, होॾां बबुर जो वण। ऐं चाचो हाणे असांखे बबन खे हिकिड़ो गानो डेडिकेट कंदो आहे, बबन लाइ हिकिड़ो गानो ॻाईंदो आहे। उहो चाचे का गानो ॿुधूं था। हा चाचा, कहिड़ो गानो आहे? पखी रानी तबीयत जो मूंखे बाबल मिली जंहिंसां मुंहिंजो रूह लॻी वियो आहे। फ़क़ीराणी तबीयत जो मूंखे दिलि भर न कावड़ अथसि न वॾाई अथसि, उॾायांसि वरी वापसि भॻो अचे। वाह 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 चाचा वाह। फ़क़ीराणी तबीयत जो मूंखे दिलि भर मिली वियो आहे। उस्ताद शमन अली मीराली जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे। न वॾाई अथसि तॾहिं बि उॾामी वञे थो, वरी बि हलियो अचे। आहे वाकई हू बबन फ़क़ीराणी तबीयत जो आहे। चाचो फ़क़ीर माण्हू आहे, मलाई माण्हू आहे, अलाह साईं ख़ुशि रखेसि, आबाद रखेसि। ऐं असांजी त दिलि सां दुआऊं निकिरंदियूं तव्हां ॿिन्ही जोड़ी लाइ। उन ॾींहुं बि हिकिड़ो पोड़ो आहे वीचारो, हीअं कंदो थोरो नालो बि सोलो ॿुधायो, टिक टुक इलाही ठाहींदो आहे। छा ठाहींदो आहे? टिक टुक ठाहींदो आहे। टिकटॉक। खयो थो वञा, इहो अलाह ज़िंदगी ॾिएसि, अलाह हयाती ॾे। वरी जी चाचा पोइ उन सां बि इलाही कलाम ॻायासीं, वरी डांस ॿिया ॿेड़ीअ ते कयूं। हिकिड़ो दफ़ो वरी इहो ॿुधाए न। फ़क़ीराणी तबीयत जो मूंखे बाबल मिली वियो आहे, न कावड़ अथसि न वॾाई अथसि, ओ दिलि जंहिंसां लॻी वियो आहे। फ़क़ीराणी तबीयत जो मूंखे दिलि भर मिली वियो आहे। ख़ुशि ॾाढा था लॻो, छो? चाचा बसि अलाह साईं मूंखे तोहफ़ा ॾिना, ॿ वीचारा ॾिना, पर ख़ुशि आहियां। मौला आहे ना उमीद कयां, बसि हाणे इहो इम्तिहान आहे। पर तव्हांजी ज़िंदगी में दर्द त वॾो आहे, दर्द आहिनि, उहो चवंदा आहिनि जेको दर्द माण्हू दुनिया जे अॻियां छा रोए। अलाह साईं इहो इम्तिहान ॾिनो आहे, दुनिया ॾिसे पई दर्द बि, पर तॾहिं बि अलाह खां ना उमीद न आहियां, ख़ुशि आहियां, तबियत जो आऊं ख़ुशि आहियां। माशाअल्लाह। हा, शहर में बि मच्छी खणी वञी विकिणंदुमि, छलियूं भरियो थो विकिणां। हा चाचा मजीद, हा चाचा मजीद, जेकी बाज़ार में 500 रुपया किलो आहे, मां 400 रुपया किलो बि ॾियो अचां। आउं ग़रीब आहियां, पर ॿाहिरां ई ॾिसी छॾियो, अंदरां दिलि जो ख़ुशि आहियां, होॾो ॿाहिरां बि साफ़ु आहियां दिलि जो। इहा आहे मोहबत, इहा आहे वफ़ा। हा चाचे जी
ज़िंदगी में सभु केॾो अचनि को चवे थो असांखां चाचे ॿेड़ी हो केॾी महिल हिननि सां टाइम पास कयां थो अचनि था मुंहिंजो इंटरव्यू वठो था न को उन्हनि खे छा थो न हेतिरा ॾियो न बाबा इहो मूं में कान्हे हिकु भैया असां वटि महिमान ईंदो आहे सिंध जा आहियूं महिमान नवाज़ी ॼाणूं था त महिमान कीअं आयो आहे ही सिंधु दरिया जा पुट आहिनि सिंधु दरिया सां ज़िंदगी गुज़ारीनि था 24 कलाक 12 महीना हर पल पोइ सिंधु दरिया सां जेको रहंदो आहे न पोइ हुनजी दिलि हेॾी समुंड जेॾी दिलि समुंड जी अजगर थींदी आहे अजगर लफ़्ज़ थोरो न इस्तेमालु अजगर त ॿी शइ थींदी आहे अजरक वञी वॾी दिलि थी वेंदी आहे सही कहने का मतलब ये है कि ये हमारा जो सिंधु दरिया है इस दरिया के साथ चाचा ने ज़िंदगी गुजारी है 24 घंटे इस दरिया के साथ होते हैं दरिया के दुख में दरिया के सुख में दरिया के साथ होते हैं ये दरिया इनके दुख सुख का साथी है तो इस शेर दरिया के साथ ज़िंदगी गुजार कर चाचा का भी दिल कितना बड़ा हो गया है इतना बड़ा हो गया है जितना माशाल्लाह ये सिंधु दरिया है समंदर है ये पानी जो तिब्बत के मानसरोवर झील से निकलकर केटी बंदर तक जाता है अपनी धरती माँ की तरफ आता है और बीच में सारी रुकावटें तोड़कर वो अपने महासमंदर के हवाले होता है तो इस सिंधु दरिया में एक अजीब शहर है और इस दरिया के साथ जो ज़िंदगी गुजारते हैं लोग वो बड़े दिलेर होते हैं उनका दिल भी बहुत ही बड़ा होता है और सिंध के जो 7 करोड़ लोग हैं वो अपनी ज़िंदगी सिंधु दरिया के साथ गुजारते हैं और सिंधु दरिया के सिवा अपनी ज़िंदगी को कुछ भी नहीं समझते तो दोस्तों ही आहे सभा जड़ी सहर नालो अथस सहर गुल पर संदसि स्वभाव ॾाढो सभा जहिड़ो आहे ख़ासि तौर हिन प्यारे पीअण पखीअ सां चाचे अब्दुल मजीद जिस्कानी जी हीअ पोट्री 4थे दर्जे में पढ़े थी पर हिन बेज़ुबान जानवर सां संदसि चाह मथां दर्जे ते आहे अवां हाणे संदसि ॻाल्हियूं ॿुधण वारा आहियो ॻाल्हियूं छा ॿुधंदव बसि ॿुधंदा ई रहिजी वेंदव तो दोस्तों बबन जे वालिद चऊंसि बबन जो आशिक़ चऊंसि बबन जो वॾो चऊंसि चाचो अब्दुल मजीद बहरहाल ही ॿई सभु कुझु आहिनि हिक ॿिए लाइ उनजी प्यार कहाणी तव्हांखे कीअं पई लॻे केॾो मासूम केतिरो ख़ूबसूरत पखी आहे पर हिन जो ठूंको ॾाढो ख़तरनाक आहे जॾहिं वात खोले हीअं थो करे न त फ़िलहालु छिरक कढाए वॾे नए माण्हूअ खे सो हीउ ॾिसो माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे हिन ते शिकारी जेके हिनखे छरा हुया जेके गोलियूं हुयूं उन जा निशान अञा ताईं मौजूदु आहिनि सो हिकिड़ो उहो बि शिकारी हो जंहिं हिनखे मारण जी कोशिशि कई पंहिंजे अंदर जी जेका हुनजी ॿाड़ चओ जेको कुझु चओ उनखे पूरी करण जी कोशिशि कई हिकिड़ो चाचो अब्दुल मजीद बि आहे जंहिं हिन ज़ख़्मीअ खे पाण वटि पनाह ॾिनी हिनजो इलाजु करायो ऐं उन कोशिश जे नतीजे में उन अहसास जे नतीजे में बबन ही पीअण पखी चाचे जो थी वियो सो इहा हूंदी आहे वफ़ा इहा हूंदी आहे शनास इहो हूंदो आहे क़दुरु जेको अॼुकल्ह थोरो घटिजी वियो आहे इंसाननि में इहा हक़ीक़त आहे घणा दोस्त मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ न कंदा माण्हू पिया आहिनि ऐं मञा थो त माण्हू पिया आहिनि जेके रिश्ता निभाइण ॼाणनि था जेके इंसानियत जो क़दुरु कनि था जेके मज़हब रंग नस्ल खे न ॾिसंदा आहिनि पर इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिननि मासूम पखियुनि त छा इंसाननि सां ई नफ़रत कंदा आहिनि सो उन्हनि लाइ दुआ आहे त अलाह ताला उन्हनि खे हिदायत ॾे हीअ मासूम नंढड़ी नियाणी आहे सहर गुल जो नालो आहे चाचे अब्दुल मजीद जी आहे हीअ पोट्री हीअ बि हिन बबन सां ॾाढी रली मिली वई आहे हिन सां ॾाढो प्यारु करे थी नंढड़ी तव्हां पढ़ंदा आहियो हाँ कहिड़ी क्लास में 4 4 में पढ़ंदा आहियो हीअ तव्हांखे केतिरो वणे थो
ही असांखे एॾो थो वणे केरु वठण बि ईंदो आहे न, लेकिन असां हिनखे चवंदा आहियूं की वठण जेतिरा पैसा ॾींदो आहे न, असां चवंदा आहियूं न हिनखे ॾेई छॾंदासीं त वरी असांजो छा थींदो। लालच में पैसनि जी अची जॾहिं असां हिनखे ॾियूं ई कोन था। केर बि इलाही माण्हू था अचनि वठण, बबनि जे लाइ असां 50,000 था ॾियूं, 60,000 था ॾियूं, लेकिन असां कोन था ॾियूं। सैर बेटा मुझे बताइए आपको ये कितना प्यारा है? ये हमें इतना प्यारा है कि बहुत से लोग लेने आते हैं, लेकिन हम उनको बोलते हैं नहीं, हम नहीं दे रहे। पैसों की लालच में आके हम इनको दे देंगे तो फिर क्या गुजरेगी, तो हमें ना इसको नहीं देते। कोई 50,000 भी देता है कोई, लेकिन हम बोलते हैं नहीं, हम नहीं दे रहे। बहुत से लोग आते हैं, हम यही सोचेगा ना कि लालच में आके पैसों में दे दिया मुझे। आप बच्चे लोग इसके साथ खेलते हैं, आपके साथ खेलता है? जी बिल्कुल, हम इसके साथ इतना खेलते हैं, बहुत ज़्यादा। अच्छा, डर नहीं लगता आपको? नहीं, डर क्या, इतने साल हमारे साथ रहे तो डरेंगे क्यों हम इससे। नहीं, ये क्योंकि मुंह फाड़ के ऐसे झपटने की कोशिश करता है। मुंह में भी हाथ डालोगे कुछ भी नहीं करेगा। अच्छा, फर्ज नहीं होता जैसे फर्ज वो बन गया है ये हमारे साथ। अच्छा। और ये घर में ही रहता है हमारे साथ। हाँ। इसका अलग घर है। और ये वहीं पे रहता है। इसको मच्छी हम खिलाते हैं। हाँ। करते हैं, और ये बहुत हमारे साथ जुड़ा भी है, और इतना जुड़ा भी है ना कि ये इसका खुद का भी दिल नहीं करता जाने का। इस मासूम बच्ची की खूबसूरत बातें सुने, कितनी प्यार भरी ये बातें करती हैं। ये होती है इंसानियत, ये होते एहसासात इन बच्चों में हैं। तो अल्लाह ताला सबको ऐसे ही एहसासात दे, अल्लाह ताला सबका दिल ऐसा ही इन बच्चों जैसा कर दे, तो फिर ये नफ़रतें, ये बदअमनी, ये झगड़े ख़त्म हो जाएंगे। क्योंकि बच्चे किसी से नफ़रत नहीं करते। हाँ, झगड़ते हैं, खेलते हैं, शरारतें करते हैं, लेकिन इनकी दिल में प्यार होता है। ये परिंदों से, जानवरों से बहुत प्यार करते हैं। चाचा ही तव्हां केतिरो प्यारो आहे? जेतिरो ही मुंहिंजा बच्चा मूंखे प्यारा आहिनि एतिरो प्यारो आहे। ॾिसो ही पोटा पोटी बि चवंदा आहिनि त पंहिंजे साह सां लॻे, ही बि मूंखे पंहिंजे साह वांगुरु प्यारो आहे। इत्तेफ़ाक़ थी वञे, ही हलियो वञे तव्हांखे छॾे, हाँ, पोइ तव्हां ते छा गुज़रंदी? साईं ख़ुदा जो तूफ़ान हिकिड़ो गुज़रंदो, हिकिड़ो ज़लज़लो गुज़रंदो जान ते। हाँ, यकीन का ॻाल्हि कान वणंदी, केरु ॻाल्हाईंदो चवंदो बाबा क़ुर खे मूंखां परे थी। असांजो टेंशन जहिड़ी आहे, मुंहिंजो पखी वियो हलियो आहे। पोइ असीं जहिड़ा चरिया दीवाना थिए पिए घुमंदासीं। अल्लाह ताला हिनखे वॾी हयाती ॾे, ख़ुशि रखेसि, आबाद हुजे। हिनखे कुझु थी वञे पोइ मुंहिंजो दिलि चए थो अलाह साईं मुंहिंजी हयाती। वाह वाह यार, हा, अलाह थो वाह ॼाणे। चाचा, वाह। हीअ मुंहिंजो अली जो नालो आहे, त मुंहिंजी ज़िंदगी बि हिन पखीअ खे मिली वञी। वाह वाह। चाचे जो किरदारु वाकई आहे। चाचो हवाला कोन पियो करे, हिनजे माज़ूर पुटनि सां बि तव्हांखे मिल रहियासीं, उन्हनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि खे तव्हां ॾिठो, उन्हनि माज़ूरनि खे बि तव्हां ॾिठो कीअं थो वीचारो ही ख़िदमत करे। घणा माण्हू हवाला कंदा आहिनि, हवाली न आहे। ऐं हीअ मिसाल आहे न वॾो हिन साम्हूं। मासूम पखी, हिनखे अकुल ई कोन्हे को। 10 सालनि खां हिन वटि आहे, पंहिंजो मुल्क हिन खां विसरी वियो आहे। साइबेरिया थधो मुल्क आहे। चाचे लाइ करे सिंध जी गर्मीअ में, हैदराबाद जी गर्मीअ में रहण लाइ तयारु आहे। साइबेरिया में केतिरो सीउ हूंदो आहे, गर्मियुनि में बि केतिरो सीउ हूंदो आहे, रुॻो बर्फ़ ई बर्फ़ हूंदी आहे। असांजो सैलाब में घर इहो पंहिंजो विज़िट करे विया फौजी अची पाण। असांजे छोकिरे वॾे जो नालो लिखारायो, हिन माण्हुनि खे 80 उन में ई ग़रीबनि जो नालो कोन पियो अचे। अच्छा, अञा ताईं कोन आयो। हालांकि लिस्टूं लॻियूं पियूं आहिनि, अली अकबर नालो लिखियलु आहे। हा साईं, बोर्ड मुतासिरनि लाइ जेके लिस्टूं ठहियूं, हेल्प लाइ, घर ठाराइण लाइ सिंध सरकार जे 21 लख जेके 21 लख घर उन्हनि ठाहिया आहिनि। सिंध जो वॾो वज़ीर, पीपुल्स पार्टी जो चेयरमैन दावाऊं कंदा तव्हांखे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौकनि चौराहनि ते वॾा फोटू, वॾा बिलबोर्ड्स नज़र ईंदा। हुन में लिखियलु हूंदो त पीपुल्स पार्टी बोर्ड मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाराया आहिनि। बदकिस्मती सां उन्हनि 21 लख घरनि में चाचे जो कूड़ो न निकिरी सघियो, उन्हनि माज़ूरनि जो कूड़ो न निकिरी सघियो। दुआ आहे त सरकार नोटिस वठे, हिननि जी बि सहायता करे, हिननि खे बि घर ठाराए ॾे। दोस्तो, सिंधू दरिया जो किनारो, तोणे जो दरिया सुकल आहे, पर आहे त सिंधू दरिया। थोरो घणो पाणी आहे, ख़ूबसूरत नज़ारो आहे, शाम जो वक़्तु आहे, ॾाढो पुरसकून माहौल आहे। ऐं असां ॾाढो हिकिड़ी वफ़ा जी कहाणी आहे, हिकिड़े प्यार जी कहाणी आहे, जंहिंमें दर्द बि आहे। चाची अब्दुल मजीद ऐं संदसि माज़ूर पुटनि जो दर्द बि आहे, जंहिंमें लोभ ऐं लालच खे मात ॾींदड़ उहा वफ़ा आहे जेका सभिनी खे हैरान करे छॾे थी। त अॼु जे दौर में बि के माण्हू अहिड़ा आहिनि जेके इंसाननि सां त प्यारु कनि था, औलाद सां त प्यारु कनि था, पर हिकु बेज़बान अजनबी जानवर सां, पराए मुल्क खां ईंदड़ जानवर सां बि एतिरो प्यारु कनि था, एतिरो उन्हनि सां निभाइनि था
जो पखी उन्हनि जा थी वञनि था। पखी भी उन्हनि जा ई पखी प्यार जो प्यार मार दे नथा ॾे। है न। हा अहमद खान मदोज साहब जी शायरी ऐं मुमताज़ लाशारी साहब शानदार। वाह वाह, छा त ज़बरदस्त कलाम। असां हिनखे न रसो ॿधो आहे न कुझु, जीअं झलियो थो न ईअं आज़ाद ई छॾियो त वञी त तुंहिंजो वतन आहे। हा मथां चई त यार तोखे, पर हिन इश्क सां ईअं लॻी वियो आहे जो जीअं लैला मजनू सां। वाह वाह। किसी के लिए कौन छोड़ता है अपना घर अपना मुल्क। ये साइबेरियन बर्ड एक ठंडे इलाके का ये परिंदा है और सिंध की हैदराबाद कोटड़ी की गर्मी में चाचा के लिए रह रहा है। ये गर्मी बर्दाश्त कर रहा है, ये सख्तियाँ बर्दाश्त कर रहा है, शायद सिर्फ इसलिए कि चाचा ने इस पर जो एहसान किया था वो एहसान अपनी पूरी ज़िंदगी चाचा को देकर उतारना चाहता है। तो दोस्तों, आज की वीडियो आपको कैसी लगी हमें कमेंट सेक्शन में अपनी राय से ज़रूर आगाह कीजिएगा और अपने भाई का चैनल ज़रूर सब्सक्राइब कीजिएगा ताकि इस तरह खूबसूरत कहानियाँ आप तक पहुंचा सके, इस तरह वफ़ा की कहानी आप देख सकें। बहुत सारी कहानियां हैं सिंध में, ऐसे ऐसे लोग पढ़े हैं, ऐसे ऐसे किरदार हैं जिनको जानकर आप हैरान और दंग रह जाएंगे। बहुत शुक्रिया दोस्तों, सदाई गॾु माशाअल्लाह, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। हाणे साईं मूं रोकियो त न हिनखे। हलियो बाबन, हलियो 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 न साईं साल। हलियो बाबन, हलियो 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 हेठी अची लहंदो। हटो हलियो हटो, हलियो 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 बाबन, हलियो 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 बाबन, हलियो 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 हलियो।